सिंध मजदूर तहरीक अवामी तहरीक पारां स्टील मिल पीआईए ऐं ॿियनि क़ौमी इदारनि खे खाइण गाइण वारे अमल ख़िलाफ़ रीगल चौक खां कराची प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। हिते मौजूद अॻुवाननि खां पुछंदासीं त हिननि जो छा चवणु आहे। मुख्य मुद्दा आहिनि त स्टील मिल मां जेके मज़दूर कढिया पिया वञनि ऐं ख़ासि करे स्टील मिल खे जेको खानगाहियो पियो वञे उनखे विकिरो कयो पियो वञे ऐं उन सां गॾु पीआईए ऐं रेलवे उन जे बारे में बि सरकार ऐलान पई करे त उन्हनि खे पासे खानगाईंदासीं। उन जे ख़िलाफ़ अॼु एहतजाजी रैली आहे। स्टील मिल जे अंदरि जेका ज़्यादती थिए पई 4500 मुलाज़िमनि खे जेको आहे बरतरफ़ कयो वियो आहे। उतां जी स्टील मिल जी ज़मीननि ते कब्ज़े करण जी कोशिशि कई वई आहे। मज़दूर जेके उतां सरापा एहतजाज आहिनि उन्हनि जे एहतजाजनि खे उन्हनि जे बचनि जे बुखुनि खे नज़रअंदाज़ कयो वञे थो। हीउ इमरान हुकूमत जो फ़ैसिलो आहे त मज़दूरनि खे ख़तमु कयो वञे ऐं उन स्टील मिल खे बंदि कयो वञे। स्टील मिल मां ऐं पीआई मां मज़दूरनि खे जेको कढियो वियो आहे ऐं हितां जी जेका ज़मीन आहे हज़ारनि एकड़नि में आहे उहा वफ़ाक़ पंहिंजे कब्ज़े में करणु चाहे थो। मज़दूरनि खे बरतरफ़ करे ऐं हू जेको आहे सो पंहिंजो छा थो इन मां हासिलु करणु चाहे। सिंधी मज़दूर तहरीक हमेशह फ़िक्र पली जो तहत ग़रीब हेठिएं तबिके जे ग़रीब ऐं पोरतनि सां गॾु रही जदोजहदूं कयूं आहिनि। अॼु बि उन जदोजहद जी हिकिड़ी कड़ी आहे। असां मुतालबो था कयूं त हितां जे जेके फैक्ट्रियूं आहिनि उन्हनि में जेको आहे सो मक़ामी सिंधी माण्हुनि खे रोज़गार ॾिनो वञे। स्टील मिल मां मज़दूरनि खे जेको सो बेदख़ल कयो वियो आहे उन्हनि खे बहाल कयो। पीआईए जे मज़दूरनि खे जेको बरतरफ़ कयो आहे उहो बहाल कयो वञे। ॿियो जेको ठेकेदारी निज़ाम आहे हिते कराची में लखनि जे तइदाद में सनअती इदारा आहिनि सेमी इदारा आहिनि पर उन्हनि में जेको मक़ामी सिंधी मज़दूर आहे उन्हनि खे नौकिरी नथी ॾिनी वञे ऐं जिन खे अटे में लूण बराबरि नौकिरियूं आहिनि बि त उन्हनि जूं पघारियूं एतिरियूं त थोरियूं आहिनि त मज़दूर पंहिंजा बचा नथो पाले सघे। तंहिंजे करे असां सिंध गवर्नमेंट खां वफ़ाक़ी हुकूमत खां मुतालबो था कयूं त मज़दूरनि खे घटि मां घटि जेका उन्हनि जी ऐलानियल पघार आहे 18,000 रुपया उहा पघार ते अमल करायो वञे। स्टील मिल सां गॾु गॾु जेके पीआई या जेके ॿियूं फैक्ट्रियूं आहिनि उन्हनि खे लेबर डिपार्टमेंट मुताबिक़ उन ते अमल कयो वञे। हीअ जेका स्टील मिल जी जेका निजकारी आहे या मज़दूर जेके कढिया था वञनि उन्हनि खे बि कानून जे मुताबिक़ उन्हनि खे बग़ैर कंहिं उन जे बेनिफिट जे छॾियो थो वञे। न को ब्लैक लेटर में तव्हां छॾे लिखी ॾियो उन्हनि खे चवनि था लिखी ॾियो त असां वञूं। ईअं कोन था चवनि हेतिरा पैसा ॾींदासीं। अॻु में जेको आमराना तौर में हिकिड़ो गोल्डन शेक ॾिनो मुशरफ हीअ उन खां बि बदतर आहे। तव्हां जेके हिनजी असीं भरपूर मज़बत करियूं था। उन खां अलावा जेके पंहिंजा फैक्ट्रियुनि जा ज़ून आहिनि उन्हनि में मज़दूरनि सां ज़ुल्म आहे। 14 कलाक 16 कलाक उन्हनि खां कमु ऐं उन्हनि खे फैक्ट्रियुनि में पघार मिले थी 12,000 14,000। रैली सिंधी मज़दूर तरफ़ां मज़दूरनि सां जेके नाइंसाफ़ी थी रहियूं आहिनि उन्हनि नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ु आहे। सिंधी मज़दूरनि सां जेके फैक्ट्रियूं आहिनि या कंपनियूं आहिनि उते ठेकेदारी निज़ाम आहे। विचां टी कुवत आहे सरमाएदार ठेकेदार निज़ाम करे हू डबल कमाए थो जॾहिं त मज़दूरनि खे उनजो मुआवज़ो कोन थो मिले। मज़दूरनि खां डबल ड्यूटी वठी थी वञे। मिसाल 8 कलाक जी जाइ ते 12 कलाक ड्यूटी थी वठी वञे ऐं उनजी 18,000 जेको गवर्नमेंट जो पघार आहे उन मां कटे 15,000 या 12,000 मज़दूरनि खे ॾिनो थो वञे जंहिंमां मज़दूरनि जी पूरी कोन थी थिए ऐं मज़दूर वेचारा इन कहकशा में हूंदा आहिनि त रोज़ औलाद जी करियूं त पढ़ाई जी करियूं या पंहिंजो पेट गुज़र करियूं। तारीख़ ॾिसो त 1970 या 60 वारे ॾहाके में जेतिरी पघार मज़दूर जी हूंदी ओतिरो तोलो सोन हूंदो हुयो। ठीकु आहे हाणे लखे रुपया सोन थी विया ऐं मज़दूर जी हिन दौर में पघार जेकी असां 16-17 हज़ार आहे। तव्हां ॿुधायो त 16-17 हज़ार में मज़दूर ॿिनि वक़्तनि जी मानी खाए ॿारनि खे दवा इलाज कराए या उन्हनि जी तालीम जा ख़र्चा अदा कराए। ॿियो मुतालबो इहो आहे त फौरन सिंधी माण्हुनि जेके इदारा आहिनि उन्हनि में सिंधी माण्हुनि खे लॻायो वञे। पॉडकास्ट हुजे स्टील मिल हुजे। कैमरामैन फराज़ मीरानी सां गॾु सादिक सुमरो अवामी आवाज़ टीवी कराची। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk